दहर की जेल कतब टाउन के रहवासी पोरिया ज़हीर अहमद भुट्टो जी 8 वरियन की मासूम धी फलक भुट्टो जी दिल जा वाल बंद हुजण सबब बीमारी के बिस्तरे ते पयल है। उन हवाले से रिपोर्ट करायो है रमेश कुमार। दहर की जेल कुतुब टाउन के रहवासी पोरिया ज़हीर अहमद भुट्टो जी 8 सालन की मासूम न्याणी फलक भुट्टो दिल जा वाल बंद हुजण सबब बीमारी के बिस्तरे ते पयल है। पोरिया ज़हीर भुट्टो जो चवण है त मुझी मासूम न्याणी फलक के इलाज ते लखे रुपया खर्च थी चुका हैं, पर मुझी मासूम न्याणी इन वक्त ताईं सेहताब न थी सघी है। मांजो नालो ज़हीर अहमद आहे। मांजी नंढड़ी जो नालो फलक बीबी आहे। हे तक़रीबन 18 महीना खां वठी दिल के मसले में मुब्तला है। इनके 18 महीने ताईं हिक बिस्तरे ते पई आहे। मां प्राइवेट अस्पतालन में रहमियार खान हमदानी में NICBD में इलाज कराए थकजी पियो आहियां। मां हाणे वस वारनि खे DC साहब के एस साहब के MP MN के भी मां हथ ॿधी रिक्वेस्ट थो कयां मां जी खुदारा मदद कई वञे ताकि मां जो बेहतरी से वही अस्पताल या सुठी अस्पताल में जो चंगे तरीके सुठो इलाज कराए सघां। डॉक्टर चवंदा आहिनि दिल जा वाल बंद आहिनि। ये तक़रीबन तव्हांजो 7-8 लाख रुपया ख़र्च ईंदो। मां मिसकिन माण्हू घर जा 3 टपड़ वेचे 3 टपड़ जेके मां वटि गुज़र सफ़र हुयो त मां नंढी ते लाहे चुको आहियां। हाणे मां मज़ूर माण्हू ताज़ी रोज़ी कमाइण वारो त मूंखां कुझु थी नथो सघे। हाणे मां घर जो गुज़र सफ़र कयां या नंढड़ी जो इलाज। मूंखे दिल की बीमारी है। मैं खाट बिस्तरे ते सुती पई ऐसा मानी नहीं खाई सघंदा पिया। डॉक्टर दवाइयाँ ॾिनियूं खाई थकी पई। मारी भेण फलक जा बा दिल जा वाल बंद आहिनि। एपिल वारनि मां वस वारनि खे एपिल कराए तो मारी भेण जो इलाज करायो। दिल जा बा वाल बंद अथसि। इलाज कराए थकी पिया। असां चाहिए मदद करो। पोरिया ज़हीर अहमद भुट्टो जो चवण है त फलक के इलाज ते लखे रुपयनि जो ख़र्च अचे तो जेको मूं मिसकिन वटि न आहे। हुन सरहंदी वारनि खे अपील कई त मुंहिंजी मासूम धी जो इलाज कराए ॾियनि त जीअं हू जल्द खां जल्द सेहताब थी सघे। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, आवाज़ TV न्यूज़ दहर की।